KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी खबरुनि जी दुनिया। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां सुधीर अमन खटराणी। तव्हां ॾिसी रहिया आहियो KTV वेब न्यूज़। पेश आहे हिन वक्त जी आम ख़बर। गड़ियासीन प्रेस क्लब रजिस्टर्ड जे साल 2023 जी बाडीअ जी चूंड थी गुज़री। शफ़ीक महर सदर मुंतखब सरपरस्त राना खलील अहमद राजपूत खे चूंडियो वियो। तालका बार एसोसिएशन जे सदर ज़ाहिद हुसैन मेमण जी निगरानीअ हेठि साल 2023 जी चूंड थी गुज़री, जंहिं में मुतफ़िक़ा तौर सदर शफ़ीक अहमद महर, नायब सदर सुधीर अमन खकराणी, जनरल सेक्रेटरी मोरखान जतोई, डिप्टी जनरल सेक्रेटरी अज़हर अली मीरानी, खजानची इल्ताफ़ हुसैन खकराणी, ऑफिस सेक्रेटरी कादरदाद महर, एग्ज़ीक्यूटिव कमेटी मेंबर महबूब अली दीनारी ऐं मुश्ताक अमन सोलंगी, ऑडिटर एटी अगड़ो बिना मुक़ाबले चूंडिजी विया, जंहिं बाद मुतफ़िक़ा तौर राना खलील अहमद राजपूत खे सरपरस्त चूंडियो वियो। जंहिं बाद तालका बार एसोसिएशन जे सदर ज़ाहिद हुसैन मेमण, एडवोकेट अली मोहम्मद महर, तौफ़ीक़ अहमद महर नई चूंडिजी आयल बाडीअ जे उहिदेदारनि खे गुलनि जा हार पाराए मुबारकूं ॾिनियूं। खबरुनि जी दुनिया।